हाणे आऊं दावत ॾियण लाइ हलां पियो हज़रत मौलाना खान मान पठान साहब रहनुमा जमीयत उलमा इस्लाम जिला बदीन खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालात जो इज़हार कनि। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। قال النبي صلى الله تعالى عليه وسلم من غدا إلى المسجد وراء أعد الله له نزله من الجنة كلما غدا أو راح صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله.
सभई जंहिं दिल जे मोहब्बत सां वेठायो उन दिल जे मोहब्बत सां मदीने जे साईं ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह अल्लाह जे फज़लो करम सां हिन भलारे महीने जी भलारी 27 रजब जी रात टंडो अल्लाहार शहर लॻहिन ॻोठ बेगन जरवार में थींदड़ अज़ीम शान मिअराज मुस्तफा जे नाले सां मुअनवन इन कॉन्फ्रेंस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नियत सां असां तव्हां सभ जा सभ गॾु थिया आहियूं। दुआ घुरंदा त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी जी हाज़िरी अचण वेहण ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल और मंज़ूर फरमाए। ऐं इहा बि दुआ घुरो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन प्यारी महफ़िल खे हिन बरकत भरी मजलिस के अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी जे लाइ हिदायत ऐं सुधारे जो ज़रियो भी बनाए त निजात ऐं छुटकारे जो ज़रियो भी बनाए। जिन ॻोठाणनि ही प्रोग्राम रखरायो है, ही कॉन्फ्रेंस रखराई है, उन्हनि सभिनी जे लाइ दुआ घुरो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि सभिनी दोस्तनि जी जानी ऐं माली कुर्बानी के ख़र्चो ताउन के पंहिंजे बारगाह में क़बूल और मंजूर फरमाए। साथी जेके बीठल आहिनि उन्हनि खे मुंहिंजी हिकिड़ी मुअद्दिबाना दरख़्वास्त ऐं गुज़ारिश त बराए कर में वेह थोरो तवज्जो। असां तव्हां जो नबी नबी जो सरदार नबी जनाब हजरत मोहम्मद रसूलुल्लाह सब दिल जे मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जीअं पंहिंजे ज़ात में बेमिसाल है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सोने मुस्तफा के जेके नेमतूं ॾिनियूं उहे नेमतूं भी बेमिसाल ऐं अल्लाह जेके मोजिज़ा ॾिना उहे मोजिज़ा भी बेमिसाल। कुरान तो फरमाए तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभिनी नबियनि ते इनाम कया, सभिनी नबियनि ते नेमतूं कयूं। जनाब आदम खां वठी करे जनाब ईसा रूहुल्लाह ताईं जेके नबी जेके पैगंबर जेके रसूल आया, हर नबी ते अल्लाह वॾा इनाम कया, वॾियूं नेमतूं कयूं। पर कुरान कायनात जे नबी नबी जे सरदार नबी जनाब हजरत मोहम्मद रसूलुल्लाह जे लाइ ऐलान थो करे, सोना मूं ॿियनि नबियनि ते नेमतूं कयूं पर तो मोहम्मद रसूलुल्लाह ते मूं एतिरियूं नेमतूं कयूं जे नेमतूं जो मूं रब दंग करे।
नेमतन जी मुरब इंतिहा करे छड़ी तांजे करे कुरान मजीद जो मुतालियो कंदा हिकड़े नबियन के नेमतूं मिलियूं तने जडे उहे नेमतूं उनन रब खां घुरियूं उहे नेमतूं रब खां घुरियूं कुरान मजीद की सूरत ताहा 16 सिपारो खोलियो अल्लाह जो जलीलुल कदर पैगंबर उलुल अज़म नबी साहिब तौरात हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम रब खां दुआ पे करे केड़ी दुआ पे करे चवे पियो रब्बी इश्रह ली सदरी रब्बी इश्रह ली सदरी ओ मुंजा अल्लाह मूसा जी दुआ इया है मूसा जो सीनू खोल मूसा जो सीनू खोल दुआ बे करे वरी खोलो कुरान मजीद जो टू सिपारो सूरत जो नालो इंशिरा फरमाई अलम नशरा लक सदरक ओ मुंजा दिलबर नबी मुंजा महबूब नबी मु अल्लाह जनाबी मूसा जो सीनो खोलो पर तडे मु अल्लाह सीनो खोलो जरे मूसा मुख दुआ घुरी तो मुहम्मद जो भी औ अल्लाह सीनो खोलिया तो पर बिना घुरण जे तो खोलिया जनाबी मूसा दुआ पे घुरी रब्बी यस्सिर रब्बी इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी ओ मुझा अल्लाह मुझा कम आसान कजा मुझा कम आसान कजा मुझा कम सोला कजा वरी कुल कुरान मजीद जो टू सिपारो अल्लाह सोनी मुस्तफा के दु फरमाए फसनु यस्सिरुहु लिल युसरा मुझा दिलबर नबी मुझा महबूब नबी मु अल्लाह तो मुस्तफा जा सब कम आसान करे छड़या जना घुरण खोलियो शोरा सूरत जनाब इब्राहिम दुआ पे घुरे अल्लाहु अकबर जबे बुला तुखजिनी यौम युबअसून ला तुखजिनी यौम युबअसून दिल जे मोहब्बत सचो सुभान अल्लाह जनाब इब्राहिम दुआ पे घुरियो मुझा अल्लाह मैदान क़यामत में मुखे परेशानी खां बचा मैदान क़यामत में मुखे परेशानी खां बचा इब्राहिम खलील की दुआ ला तुखजिनी यौम युबअसून वरी खोल कुरान मजीद जो 28 सिपारो सूरत जो नालो तहरीम अल्लाह सोने सा वायदो पे करे केड़ो वायदो फरमाई यौम ला युखजिल्लाहु नबिय्य वल्लज़ीना आमनू मअह नूरु यस्आ बैन ऐदीहिम व बिअयमानिहिम यक़ूलून रब्बना अत्मिम लना नूरना वग़फिर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर जनाब इब्राहिम दुआ पे घुरे मुझा मौला मुखे मैदान क़यामत जे सख्तिन खां बचा हिते मुझो अल्लाह सोने मुस्तफा पे वादो करे और मुझा दिल पर नबी तो मुस्तफा के भी मैदान क़यामत जे परेशानिन खां बचाई दोसा त तू जन गुनाहगार उम्मतिन के भी परेशानिन खां बचाई दोसा बिना घुरण
अल्लाह ने मुस्तफा सा वायदो वरी जनाब मूसा तवा आलिमन खां ॿुधो आहे पर्दनि जे विच में रब सां ॻाल्हाई तकल्लुम थियो अल्लाहु अकबर कॾहिं कॾहिं माण्हू जो ॻाल्हाइण एॾो वणी पवंदो आहे उन जो दीदार उन जी ज़ियारत थियल कोन हूंदी आहे वो पाण चवंदा आहियूं फोन ते यार तुंहिंजे ॻाल्हाइण में अल्लाह एॾो मिठास रखियो एॾी शीरी रखी आहे पंहिंजो दीदार कर पंहिंजी ज़ियारत कर जनाब मूसा सां जॾहिं रब ॻाल्हायो क़ुरान तो फरमाए तड़पी चवण लॻो रब्बी अरिनी अंजुर इलैक अमूजा खुदा मूसा जो हाणी शौक़ थी पियो आहे तुंहिंजी ॻाल्हाइण में एॾो न मज़ो तुंहिंजी दीदार में केॾो न मज़ो हूंदो तुंहिंजी ज़ियारत में केॾो न मज़ो हूंदो क़ुरान फरमायो क़ाल लन तरानी अल्लाह जनाबी मूसा खे जवाब ॾिनो ओ मुंहिंजा मूसा नबी तो में एतिरी ताक़त न आहे तो में एतिरी सघ न आहे जो तूं मूं ख़ुदा जो दीदार करे सघीं ख़ुदा जो दीदार करे सघीं अल्लाहु अकबर अॼो की रात 27 जी रात मिराज जी रात कायनात जो नबी हतीम में सुता पिया बी रिवायत तो उम्मे हानी जी घर अल्लाहु अकबर हजरत जिब्रील सोने मोहम्मद जे दरबार में थो वडे अदब सां वडे एहतराम सां उथारे थो अंदाजो लगायो रिवायतन में अचे थो अल्लाह रब्बुल इज्जत सवाल लख नबी सोने मोहम्मद जे इस्तकबाल में बैतुल मुक़द्दस में करे सवाल लख नबी जनाब मूसा तू गुरु अल्लाह पांजो दीदार कोन करायो पांजी ज़ियारत कोन कराई तुंहिंजी मुंहिंजी सोने मुस्तफा जो मकाम ते ॾिसो शान इज्जत ते ॾिसो बिना घुरण जे अल्लाह आसमान ते बि घुराए फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हवलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर गरजी चो सुभान अल्लाह दिल जे मोहब्बत सां चो सुभान अल्लाह सुभान उन जगह ते ॻाल्हाइबो आहे जिते रब खे पंहिंजी कुदरत पंहिंजो पावर ॾेखारणो जिते इंसान जो अक़ल कम न करे इंसान जी ताकत न हले इंसान जो वस न हले अल्लाह तो फरमाए सुभान 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 उलमाए किराम मुफस्सिरीन मुख्तलिफ मानाऊं बयान कयूं आहिनि हिकड़ी माना ई है मुंहिंजी ज़ात हर किस्म जे ऐबन खां पाक जो रब जी ज़ात थोरो ॻाल्हाए थो सां पाक है रब जी ज़ात पाक है मुंहिंजी ज़ात हर किस्म जे नुक़सान खां पाक मुंहिंजी ज़ात हर किस्म जे ऐबन खां पाक नुक़्स खां पाक कमज़ोरियुनि खां पाक सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही अल्लाह तू फरमाए ऐं हर किस्म जे ऐबन खां पाक आहियां हर किस्म जी कमज़ोरियुनि खां पाक आहियां हर किस्म जे नुक़्सान खां पाक आहियां अल्लज़ी अस्रा बिअब्दिही जो मूं पंहिंजी दिलबर नबी नबीअ जे सरदार नबी कायनात जे इमाम नबी सोने मुस्तफा के मक्के में जा मदीने में जा बैतुल मुक़द्दस घुरायो अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम अल्लाह तो फरमाए यो रात जो
वाक्यो है रात जे ट्रेन जो सोने मुस्तफा के सैर कराए और दिल जे मोहब्बत सा जो सुभान अल्लाह गजी चो सुभान अल्लाह अर्ज तो करया जनाबे मूसा दुआ घोरी रब दीदार न कराए इते बिना घुरण जे रब दीदार जो कराए सवाल तो दिए त रब सही पंजो दीदार पंजी ज़ियारत सोने मुस्तफा के छो करे इन गाल जे करे दुनिया जे धरती ते कायनात जे नबी के तसल्ली ॾियण वारी ज़ात खुदा जी कायनात जे नबी जा दर्द दुख गम लहण वारो खुदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त मूंखे अल्लाह जे राह में एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनी वयूं एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनी वयूं सभिनी नबियनि ते तकलीफ़ूं आयूं हज़रत नूह ते हज़रत इब्राहिम ते हज़रत यहया ते हज़रत ज़करिया ते हज़रत यूसुफ ते हज़रत याकूब ते हज़रत मूसा ते हज़रत ईसा ते नबी संजय ने फरमायो वो मोहम्मद की एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनी वयूं जो करे सभिनी नबियनि जे तकलीफ़नि खे गॾु कयो वञे वो मोहम्मद जूं तकलीफ़ूं सभिनी नबियनि जे तकलीफ़नि खां मथे रिवायतन में अचे थो जे साल नबी संजय के मेराज थियो ज़ियारत थी रब जी ज़ियारत थी रब जो दीदार थियो वो साल नबी साईं जे लाइ गम वारो साल हो दुख वारो साल हो दुखेल साल हो छो नबी साईं जी प्यारे में प्यारी घरवारी दादली में दादली घरवारी अम्मा खदीजा सच्चो रज़ी अल्लाह ताला सब दिल जे मोहब्बत सां चओ रज़ी अल्लाह ताला अन्हा अम्मा खदीजा जी वफात थी नबी साईं जी को चाचो अबू तालिब उन्हें जी वफात थी नबी साईं जी के इंतहाई घणो भाईंदा हा ऐं मक्के जा मुशरिक जो तकलीफ़ ॾींदा हा त इहो चाचो बचाईंदो हुयो अल्लाहु अकबर अम्मा खदीजा जी इंतहाई वॾी कुर्बानियूं हुयूं तव्हां खोलियो क़ुरान मजीद मक्की दौर जे अंदर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के तकलीफ़ूं मिलन पयूं सहाबा किराम के तकलीफ़ूं मिलन पयूं रब तो चवे वस्बिर अला मा यक़ूलून वाजुरुम हजरन जमीला ओ मुजादिल पर नबी मुजा महबूब नबी मक्की जा मुशरिक तो मोहम्मद की तकलीफूं था ॾियनि इन्हनि जी तूं गणती न कर इन्हनि जे बारे में तूं परेशान न थी को मक्की जो माण्हू तोखे साहिर थो चवे को तोखे मजनून थो चवे ओ मुंहिंजा दिल पर नबी मुंहिंजा महबूब नबी इन्हनि तकलीफ़नि ते सब्र करण तो मुस्तफा जो कम इन जो बदिलो ॾियण मो अल्लाह जो कम खोल कुरान 29 सिपारो फरमाई नून वल कलम फमा यस्तुरून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून मा अंत बिनिअमति रब्बिक बिमजनून ओ मुंहिंजा दिल पर नबी मुंहिंजा महबूब नबी जेके तोखे माज़ल्ला मजनून चवनि था हकीकत में ये पाण पागल आहिनि ये पाण चरन मो अल्लाह तोखे रुगो नबी न बल्कि नबियनि जो भी सरदार नबी बणायो है अब अगर तकलीफ करो तो यहाँ साथी बिठल है उन्हनि खे तकलीफ है थोड़ा वेजा वेजा थी जज़ाकल्लाह थोड़ा वेजा वेजा थी थोड़ी तलब ॾेखारियो प्यार ॾेखारियो मोहब्बत ॾेखारियो ऐं दिल वटां दुआ घुरदस अल्लाह से तव्हां खे मक्के मदीने जो दीदार नसीब फरमाए थोड़ो शौक़ त ॾेखारियो यार अरे रब खे खुश करियो थोड़ा वेजा दे जज़ाकल्लाह अब जेके साथी माज़ूर आहिनि बीमार आहिनि डॉक्टर उन्हनि खे झलियो त तव्हां हिकिड़ी साइड ते वेह रहो तव्हां हरकत न करियो हिकिड़ी साइड ते वेठा रहो बाक़ी तंदुरुस्त जिन खे अल्लाह ने सिहत ॾिनी आहे उन्हनि खे गुज़ारिश थोड़ा वेझा माशाअल्लाह भागन वारा हो तव्हांजो वॾो शान है तव्हांजो वॾो मकाम है तव्हांजी वॾी इज्जत है खुदा जी ज़ात जो कसम
तवज्जो हिन धरती ते कायनात जे नबी खे दुखन ऐं गमन में तसल्ली ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा। थोरो तवज्जो नबी ते बि तकलीफ़ूं आयूं ऐं नबी जे सहाबा सोणे अबू बकर, सोणे उमर, सोणे उस्मान, सोणे अली ते बि तकलीफ़ूं आयूं। तवज्जो सहाबा ते जो तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं, सहाबा ते जो तकलीफ़ूं ईंदियूं हुयूं, मुस्तफा जो दीदार कंदा। थोरो ॻाल्हायो तो यार, दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह, दिल जे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। खोलियो सीरत जा किताब, पेरी पेरी वडन में मर्दन में कायनात जे नबी ते ईमान आणण वारो अबू बकर सिद्दीक। ईमान जो आंदई 24 कलाक अबू बकर सिद्दीक सोने मोहम्मद मुस्तफा जी रफाकत में हुंदो यो, संगत में हुंदो यो, यारी दोस्ती में हुंदो यो। एक भेरे अबू बकर सिद्दीक नबी साईं के अर्ज जा कन, अल्लाह जा रसूल, अल्लाह जा रसूल मुखे इजाजत दियो बैतुल्लाह में वनी पंजन मिटन माइटन के मक्के जे रावासिन के अल्लाह जो पैगाम बुधाया, अल्लाह जी हिकड़ाई बुधाया। कायनात जे नबी पेरी झलियो अबू बकर मोमिन थोरा है, पाण अञा कमजोर आहियूं, भले मोमिन जी थोड़ी जमायत वधे, सहाबा कुछ वधन, वो पाण तबलीग कंदासीं। हज़रत अबू बकर सिद्दीक वरी आयो, अल्लाह जे रसूल इजाजत दियो। कायनात जे नबी इजाजत ॾिनी। हज़रत अबू बकर सिद्दीक सभिनीनि खे, पंजनि खे, परावन खे, मिटन खे, माइटन खे, सभिनीनि खे गॾु कयो। थोरो तवज्जो, हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जी हिकड़ाई ॿुधाई, रब जी रुबूबियत समझाई, खुदा जी खुदाई समझाई। अल्लाह अकबर। मक्के जा मानू हज़रत अबू बकर सिद्दीक से टूट तशद्दुद शुरू कयूं, तकलीफूं ॾियण शुरू कयूं। रिवायतन में अचे थो सुबह जे टाइम ते हज़रत अबू बकर सिद्दीक खे बेहोश कयो वियो, घर जे अंदर आंदो वियो। जीजल माओ मथा वेठी आहे, पी मथा वेठो है, मिट माइट कबीले जा मानू मथा वेठा आहिनि। शाम जो सिज लहण खां अॻे हज़रत अबू बकर सिद्दीक खे होश थो अचे। खुदा जी ज़ात जो कसम, रत में हज़रत अबू बकर सिद्दीक लोह लुहान है, काड़ो है। होश में जॾहिं आयो तहां तकलीफ़ जी न कहीं। अल्लाह अकबर। अबू बकर सिद्दीक जे ज़बान ते ये जुमला भा, कैफ हालो हबीबी, कैफ हालो हबीबी, मुझे यार मोहम्मद जा केड़ा हाल, मुझे यार मोहम्मद जा केड़ा हाल है। अबू बकर सिद्दीक जी वालिदा खीर छले बीठी है। रिवायत में अचे थो अबू बकर जे मोहम्मद जे करे तू मारू खादियूं आहिनि, वरी उनजे संगत में उनजे पोयां अञा ईमान न आंदो हो, वालिदा न पी, खीर पी अबू बकर, खीर पी अबू बकर थो चवे। ऐसी तई अबू बकर न पानी पींदो, न मानी खाईंदो, न खीर पींदो, जैसे तई सोनो मोहम्मद जो दीदार। अल्लाहु अकबर। रिवायतन में अचे हज़रत अबू बकर सिद्दीक जो जॾहिं इसरार घणो थियो, कायनात जो नबी आयो, हज़रत अबू बकर सिद्दीक खे फकुर में वरतई। अल्लाहु अकबर। अबू बकर बि रोए पियो। अबू बकर जो साईं, अबू बकर जो नबी, अबू बकर जो पैगंबर, अबू बकर जो मुर्शिद, अबू बकर जो इमाम, नबी जो सरदार नबी सोनो मोहम्मद बि रोए पियो। अल्लाहु अकबर। वो अबू बकर जेके रब एडो माल ॾिनो, जो सॼो माल जनाब अबू बकर सोने मोहम्मद तां घोर ऐं कुर्बान करे छॾियो। पछाड़ी में हज़रत अबू बकर सिद्दीक जी पोजीशन इहा हूंदी हुई जो जेकॾहिं सुबुह जी मानी हूंदी त शाम जो मानी न हूंदी हुई, शाम जो मानी हूंदी त सुबुह जो मानी न हूंदी हुई। हिकु भेरे कायनात जो नबी मजलिस में वेठा आहिनि, सहाबा वेठा आहिनि। अबू बकर सिद्दीक आयो, सलाम करे, सोने मुस्तफा जो दीदार करे, ज़ियारत करे, हलियो वियो, न ॻाल्हाई न वेठो, न मजलिस में शरीक थियो। बेदी यारन पुछो, दोस्तन पुछो, बेन सहाबा पुछो, अबू बकर तू रात आए?
सलाम करे हलियो वे तू वेठे भी कोन तो का गाल भी कोन पूछी को मसलो भी कोन पूछो अल्लाह अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक फरमायो शायद तमा के मुझी खबर ना है मु अबू बकर जे घर में जरे खाइण पीण जे ला का शय न होंदी है औ सोने मोहम्मद जो दीदार कंदो हां उन हिकड़े दीदार सा अबू बकर जी रब भुख खत्म करे छडी तो उन्यो भी खत्म करे छडी दिल जे मोहब्बत सा तो सुभान अल्लाह गदजी चो सुभान अल्लाह के चमन पर चो सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है, सर से लेकर पांव तक तनवीर ही तनवीर है, जिस मुंह से बोलता कुरान वो तकरीर है। अया हुस्न मुस्तफा को देख कर, हुस्न मुस्तफा को देख कर सोचती है दिल में ये दुनिया के साहब मुसव्विर होगा जिसकी ये तस्वीर है। अंदाजो लगायो पान न खुदा जो दीदार कयो है न सोने मुस्तफा जो दीदार कयो, सोने मुस्तफा जो दीदार कयो उन जे दिल में यो शौक पैदा थियो उन जी हयाती में ही अल्लाह तो पंजे सोने मुस्तफा के एडो सोनो उठायो है। तू ठाण वारो रब केडो न सोनो, तू ठाण वारो रब केडो न सोनो है। अल्लाहु अकबर। पर तवज्जो अस अहले सुन्नत व जमात उलमा देवबंद जो अकीदो ये है सब नबी सोना, सब नबी सोना। हजरत आदम खां वठी करे जनाब ईसा रुहुल्लाह ताईं सब पैगंबर सब रसूल सोना। असां जो अकीदो इहो ही है सवाल लख नबी जो हुस्न हिकड़े पलड़े में रखियो वने, आमना जे लाल नबी सोने मोहम्मद जो हुस्न के हिकड़े पलड़े में रखे वने। सोने मोहम्मद जो हुस्न सब तम आलिमन खां बुधो, आलिमन खां इहो सवाल तव्हां जे ज़हन में भी ईंदो, मुझे ज़हन में भी हो, चंगन भलन आलिमन जे ज़हन में भी इहो सवाल आहे। खुदा जी कुदरत किताब मंझा इन सवाल जो जवाब मुखे मिलियो। मौलाना ताला शाह बुखारी सब चो रहमतुल्लाह ताला अलैहि सैयद हुयो, नबी जे खानदान वा हुयो। हिकड़े वडे शेखुल हदीस सवाल कयो कि साईं शेख अताउल्लाह का सैयद अताउल्लाह का जैसे मुखे एकड़ो सवाल सदाई खुटके थो ज़हन में हुंदो आहे कि केड़ो कि किताबन में चे थो त नबी साईं जो हुस्न एडो मथे एडो मथे एडो मथे जो नबी भी सोने जे हुस्न जो मुकाबलो न करे था सगन। ऐ वरी अचण वारो जरे नबी साईं जी कचारी में थो अचे, अचण वारो जरे नबी साईं जी कचारी में थो अचे उनके पुछणो तो पवे त तमाम मोहम्मद केड़ो पुरो गलायो दर सा गलाई समझे तमाम मोहम्मद केड़ो। वो बुजुर्ग वो शेखुल हदीस सैयद अताउल्लाह शाह का तो पूछी थी भले जगह एड़ो सोनू वो नबी जो हुस्न ते पदरो हो न ज़ाहिरो पुछा करण वाले के पुछा छोदी पई केड़ी जरूरत पई। एड़ो सोनू अखियूं सोणी, गिल सोना, चप सोना, हथ सोना, पैर सोना, पेशानी सोनी, वार सोना। जो एकड़ो साबित सोने मोहम्मद जे वारन ते आशिक थी पियो, एकड़ो पेशानी ते आशिक थी पियो जंहिंजी जैसा मोहब्बत जैसा इश्क जैसा प्यार ख्वाब में हुए नजर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो आशिक जो को पेशानी ते आशिक पेशानी ते दिल जो दिल में सोची दो अल्लाह या पेशानी जो रब जे सामू भई झुके 24 कलाक यो सहाबी नबी साईं जी ने खिदमत में होंदो वो नबी साईं जी पेशानी ख्वाब जो दिसे पियो नबी साईं जी पेशानी ते चेहरो नबी साईं जी पेशानी ते सजदो पियो करे पांजो चेहरो नबी जे पेशानी ते है। सुबह जो आयो नबी साईं के पांजो ख्वाब ॿुधाई रब चयो ओ मुंहिंजा दिलबर नबी मो खुदा जी भी मर्जी है त इन साहबी जो ख्वाब सचो नबी साईं जी देख के आइन फरमाई अच पांजो ख्वाब सचो करे वो
जो आयो है अल्लाह अकबर नबी साईं जी पेशानी ते सजदो कयो है रब उन सहाबी के पैगंबर जे मजलिस सोबत जे बरकत जे करे एडी वडी इज्जत दिनी रब एडो एडो एजाज दिनो इन सहाबी के जो एडो एजाज रब नबीन मजाब के कोन अंदाजो लगायो मुझा दोस्तों सैयद अताउल्लाह शाह बुखारी जी गाल कही किसी जे एडो सोणो बाहरों जो को अच्छे पे वो पुछा जो तो करे तो तमाम मोहम्मद केड़ो अल्लाह अकबर सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह तआला अलैहि जवाब ॾिनो जे गाल तुजी सही है पर बुधो जी जंग जे कायनात जो नबी वेंदो हो नबी जे हुस्न जा जलवा एडा हुंदा हा नबी जे हुस्न जो नूर एडो हुंदो हो जो उन हुस्न वारे नूर में सब जा सब सोना लगंदा सब सोना लगाना साजा जेके वेठा हुंदा साहबा उहे भी सोना खाबे जेके वेठा हुंदा उहे भी सोना जेके सामू वेठा हुंदा उहे भी सोना त जेको सोनो हुंदो जिंजी सोणियो अखियूं जिंजा सोना दिल जिंजी सोनी पेशानी अंदर जो मजलिस में अचे सब सोना अबू बकर वो भी सोनू उमर वो भी सोनू उस्मान वो भी सोनू अली वो भी सोनू तलहा वो भी सोनू मुआज वो भी सोनू अबू हुरैरा वो भी सोनू सोना तो सब इन सब नबी जड़ा पे लगन उनके मजबूरी में पुछा करनी पवंदी त आयो तो सब सोना पर तमाम मोहम्मद केड़ो अल्लाह अकबर अम्मा आयशा सच्चो रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए दिलना शम्सु वलिल आफाक शम्सु लना शम्सु वलिल आफाक शम्सु व शम्सी खैरु मिन शम्सी समा व शम्सु समा ततलु बादल फज्र व शम्सी ततलु बादल इशा आसमान अल्लाह हिकिड़ो सिज तोखे ॾिनो आहे ॿियो सिज मूं आयशा खे ॾिनो आहे तो वारे सिज खां मूं आयशा जो सिज भलो तुंहिंजी सिज में अल्लाह गर्मी रखी है मुंहिंजी सिज में अल्लाह थधाण रखी है आसमान तू वारो सिज दुनिया जा रस्ता ॾेखारे मुंहिंजो सिज जन्नत जा रस्ता ॾेखारे तुंहिंजी सिज खां मूं आयशा जो सिज भलो वशम्सु समाइ ततलु बादल फज्र आसमान तू वारो सिज फज्र खां पोइ उभरंदो आहे मुंहिंजो सिज रात जो इशा खां पोइ उभरंदो आहे मारो सिज इशा खां पोइ अल्लाहु अकबर मुझी दिल्ली दुआ है तो इन मजलिस से बरकत जे करे अल्लाह तआला सब के मक्के मदनी दीदार नसीब फरमाए आमीन चो जेरे तवा नबी साईं जे रोजे ते वणो ॿाहिर रात जे टाइम ते पियो नबी साईं जो गुंबद मुबारक है अल्लाह अकबर रात जे टाइम ते उन हुस्न जा नजारा खुदा जी जात जो कसम उन कारान में रब अछाण रखी है मदीने जे कारान में रब रोशनी रखी है के चवण वारे वारे ये काश में चला जाऊं आज ही मदीने में दिल जे मोहब्बत से चो सुभान अल्लाह काश में चला जाऊं मैं आज ही मदीने में वापस जाके न आऊं कब्र बने मदीने में सामने जो आके मुस्कुरा के आती है थोड़ा तवज्जो एहतराम करती है मौत भी मदीने में इस कदर नूर बरसता है उनके सब्ज़ गुंबद पर इस कदर नूर बरसता है उनके सब्ज़ गुंबद पर कि रात को भी रहती है रोशनी मदीने में इस कदर नूर बरसता है उनके सब्ज़ गुंबद पर कि रात को भी रहती है रोशनी मदीने में माशाल्लाह मिसाल मुके लगी अल्हम्दुलिल्लाह मुझा दोस्तों खुदा जे हुस्न जो अंदाजो सोने मोहम्मद मुस्तफा जो हुस्न वाला
सहाबा के जो तकलीफूं पहुंचंदी हुयूं सहाबा मुस्तफा जो दीदार कंदा हा रब सब जो सब तकलीफूं लाए छॾियूं हुयो पर जॾहिं मुंहिंजे सोणे मुस्तफा के रब तकलीफ अल्लाह अकबर मुझे सोने मुस्तफा के जरे तकलीफूं आयो रब मुझे सोने मुस्तफा के जो सोना घबरा न परेशान न थी हिकड़ी रात में तोखे पंहिंजो दीदार कराए ज़ियारत कराए तो मुस्तफा जो सब तकलीफूं खत्म करे छॾियो अल्लाह फरमाए सुभान अल्लाज़ी असरा बिअब्दी मुस्तफा पाण न आयो बल्कि मो घुराइण वारे रब घुरायो ऐं मुंह में ताकत आए पावर आए जो हिकड़ी रात मंझा मक्के का मदीने का बैतुल मुक़द्दस का पहिरियों ॿियो टियों चौथों पंजों छहों सतों आसमान अर्श अज़ीम पंहिंजो दीदार जन्नत जो सैर जहन्नम जा मंज़र ॾेखारिया मो खुदा के एतिरो पावर आए एतिरी ताकत आए एतिरी कुदरत आए इन करे अबू जहल दलील घुरिया अबू बकर सिद्दीक कोई दलील न घुरियो बिना घुरण जे कायनात जे नबी जे मेराज के मनी वरते दलील घुरण वारो थोरो तवज्जो दलील घुरण वारो सिद्दीक बणजी वियो अबू बकर सिद्दीक बणजी वियो तुंहिंजो नंढड़ो हिते शयूं नंढड़े जे लाइ मके मां वठो पियो अची मदीने मां वठो पियो अची थेला भरियल आहिनि जगह को बि न आहे साईं नंढड़ो आहे दादलो आहे छा करे रोईंदो मूंखां घुरंदो अल्लाह अकबर रब जो दीदार मुख्तसर लफ़्ज़न में तो ॻाल्हि कयां रब जो दीदार जॾहिं सोणे मुस्तफा कयो अल्लाह अकबर ऐं ॿुधो काइनात जे नबी खे जेका शइ वणी उहा उम्मत जे लाइ रब खां घुरी मौला तोखे ख़बर आहे मूंखे मुंहिंजा उम्मती केतिरा प्यारा आहिनि जीअं तो मूंखे पंहिंजो दीदार करायो आहे पंहिंजी ज़ियारत कराई आहे मुंहिंजी दिलि घुरे थी त मुंहिंजे उम्मतनि खे बि तुंहिंजो ईअं दीदार थींदो ॿुधो छा मिलियूं पोइ छा मिलियूं नमाज़ूं घणियूं 45 माफ़ करणियूं आहिनि 5 मोहम्मद जे सदके सवाब 50 जो मिलियो नमाज मोमिन जो मेराज है आज जो जिक्र भी सुभान सा शुरू सुभान ऐं तू जॾहिं नमाज शुरू कंदो अल्लाह अकबर छा पढ़ंदो थोरो ॻाल्हाए थो सां सुभान पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी हिकिड़ो अजीब नुक्तो लिखियो आहे हू आहे सलाम उन माण्हू ते जेको ॿाहिरां अचे पाण वेठा आहियूं सुन्नत मुताबिक सलाम उन पे है पीर ज़ुल्फ़कार साहब लिखे दो इन बाने जरे अल्लाह अकबर सुभान अल्लाहुम्मा सना पढ़ी अलहम्दु पढ़ी रुकू सजदा वो नमाज इच्छा से पढ़ींदो है अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह हिते तो सलाम ते ज़ाहिर में मौक़ो भी कोने महल भी कोने पीर ज़ुल्फ़कार साहब तो यो नक्शो यो नुक्तो ॿुधाए त हिन जॾहिं माल लफ़्ज़ सुभान चयो ई गोया के रब वटि पहुची या हाणे हिते न आहे ही रब जो दीदार पियो करे रब जी ज़ियारत पियो करे काइनात जे नबी फरमाए तू नमाज़ पढ़ी उन टाइम ते तुंहिंजी सोच तुंहिंजी कैफियत तुंहिंजा ख़्याल इहो हुजनि त रब जो दीदार पियो करे जेकर तुंहिंजी सोच या न थिए तुंहिंजी कैफियत या न थिए पोइ तूं इहो ॻाल्हि सोच त रब मूंखे पियो ॾिसे ऐं काइनात जे नबी फरमायो ऐं सजदो आदमी जो तंग है निवड़त जो तंग है ई बाजिज़ी रुकू में भी आजिज़ी हर तंग है ऐं जेको माण्हू आजिज़ी कंदो निवड़त कंदो रब उनखे ओतिरो ई मक़ाम ॾींदो सजदे में आजिज़ी तंग इंतिहा कई रब इन जो एॾो वॾो मुक़ाम बुलंद करे छॾियो नबी साईं फरमाए जॾहिं तूं सजदे में हुजी उन टाइम ते तुंहिंजी सोच या न हुजे त तुंहिंजो मथो ज़मीन ते आहे बल्कि उन टाइम ते तुंहिंजी सोच या हुजे त तुंहिंजो मथो रब जे क़दमनि हाणे इहो नमाज़ी नमाज़ पढ़े पियो गोया के खुदा जो दीदार करे पियो ज़ियारत करे पियो हाणे जॾहिं आयो हेठि अस्सलामु अलैकुम गोचनी आसमानन का मथे खुदा सा बोला वो छा ख़्याल है नमाज पढ़ंदो थोरो ॻाल्हाए दो सां ऐं घरनि में अंबड़ियूं भेंदरूं जेके ॿुधी रहियूं आहिनि उन्हनि खे बि मुंहिंजी मुअद्दिबाना दरख़्वास्त आहे अल्लाह जे वास्ते नमाज़ी पाबंदी कयो हींअर
पानी की किल्लत है, उम्मत परेशान है। वो इन्हें करे जो पान शरीर के पुठी दी है, नमाज जड़े अजीम अमल के पान छड़े दिनू है। अजी तो यो आद करो, अज़म करो, कायनात जी नबी जेका सुखड़ी तुझे मुझे ला खणी आयो, उन सुखड़ी के पाबंदी से पढ़ना। व आखिर दावाना